जय राम जी की। अज तारीख़ 29 ऑगस्ट। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे मनुष्य जन्म। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त अनेक संतन ऋषियुनि मुनियुनि मनुष्य जन्म जी वॾी वॾाई कथन कई आहे। श्री रामचंद्र पिण चयो आहे, बड़े बाग मनुष्य तन पावा। बराबर देव जुण में सुख जूं सामग्रियूं आहिनि, पशु जुणियुनि में वरी दुख ऐं कष्ट घणा आहिनि, पर ही मानुष्य जुण ई आहे जंहिंमें सभिनी दुखनि खां छुटकारो पाइण जो वज मिले थो। इन करे बुरी संगत, बुरनि कर्मनि ऐं बुरनि वीचारनि खां बचो, उन्हनि खां पासो करियो। जंहिंखे नरक खपे सो भली बुरी संगत, बुरा वीचार ऐं बुरा कर्म करे। बुरनि कर्मनि करण सां 84 जो चक्कर फिरणो पवे थो। जय राम जी की। मन ॿार वांगुर आहे। अगर ॿार ते माइटनि ऐं मास्तरनि जो जाब्तो हूंदो त सुधरंदो। जय राम जी की। जय राम जी की। आशा है कि तव्हां सभिनी खे असांजा वीडियो जरूर पसंद आया हूंदा। त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर भी जरूर कयो। ऐं हर रोज नई वाणीवार वीडियो ॾिसण लाइ तव्हां खे सिर्फ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणो आहे, एवन बेल आइकन खे क्लिक करणो आहे ऐं नोटिफिकेशन फॉर ऑल करणो आहे, जीअं तव्हां खे सभिनी वीडियो जी नोटिफिकेशन मिलंदी रहे।